ख़बर है घोटकी में तव्हां सां शेयर कयूं पिया नाज़रीन त घोटकीअ जे इलाइक़े सरहद भरिसां ॻोठ मुरीद महर जे ॻोठाणे मुरीद महर पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। संदसि चवणु आहे त ज़मीन जो खातो तब्दील कराइण लाइ तपेदार मुबैना तौर ते ॻरी रिश्वत तलब करे रहियो आहे। इनकार करण ते हू मुंहिंजी 19 एकड़ ज़री ज़मीन जो खातो करण खां इनकार करे छॾियो आहे। घोटकी में तव्हां सां ख़बर शेयर कयूं पिया नाज़रीन त घोटकीअ जे इलाइक़े सरहद भरिसां ॻोठ मुरीद महर जे रहवासी पोरियत मुरीद महर पारां हद जे तपेदार हनीफ़ मल्हण ख़िलाफ़ एहतिजाज कयो आहे। संदसि चवणु आहे त असांजे ॾाॾे झंगल महर जे नाले ते देह हामरो ऐं ॾामाणी तपे में मोटू महर तपे में 19 एकड़ ज़रई ज़मीन आहे ऐं उन ज़रई ज़मीन जो फ़ौती खातो तब्दील करण लाइ 1 साल अॻु तपेदार हनीफ़ मल्हण सां मिलियुसि ऐं उन 1,80,000 रुपया रिश्वत वरिती ऐं जॾहिं त 20,000 रुपया कोटवाल कुर्बान मलिक खे ॾियण लाइ चयाईं त मूं कुर्बान मलिक खे बि रक़म ॾिनी, पर 2 लख रुपया रिश्वत वठण बाद बि तपेदार गुज़िरियल 1 साल खां रुलाए रहियो आहे ऐं मुंहिंजे ॾाॾे जी ज़रई ज़मीन जो खातो तब्दील न कयो पियो वञे। उनजो चवणु आहे त ज़िले घोटकी अंदरि करप्शन जी बाज़ार गरम थी वई आहे। इंतिज़ामिया मामले जो नोटिस वठी करप्शन कंदड़ अंसरनि ख़िलाफ़ फौरी कार्रवाई करे मूंसां इंसाफ़ कयो वञे ऐं मुंहिंजी ॾाॾे जी ज़रई ज़मीन जो खातो तब्दील करे इंसाफ़ फ़राहम कयो वञे।